स्वामी रामकृष्ण परमहंस उन्हनि जा सेवक थिया। तव्हां सभिनीनि खे उन्हनि जो नालो ख़बर हूंदो, स्वामी विवेकानंद महाराज। स्वामी विवेकानंद महाराज जन जा जेके पिता हुया उहे जॾहिं गुज़ारे विया, शरीर जो त्याग करे विया, शरीर छॾे विया, घर में ॾाढी ग़रीबी, हिकिड़ी माता ऐं पाण बस ॿ ॼणा रहंदा, ॾाढी ग़रीबी, उल्टो मथां कर्ज बि हुयो। विवेकानंद महाराज उन्हनि जेको जीवन व्यापन कयो, लिखियल आहे कि कोई कोई ॾींहं ईअं हूंदा हुआ कि भोजन न मिलंदो। सुबुह जो खाधो त राति जी ख़बर न आहे भोजन मिलंदो कि न। कई बार हिकु समय भोजन मिलंदो, कई बार हिकु ॼणे जे लाइ भोजन मिलंदो। त पोइ माता खे ॾींदा, अम्मा तूं भोजन कर, पुट तूं, त पोइ बहानो कंदा, चवंदा मुंहिंजी दोस्त कंहिं मुंहिंजी रोटी मोकिलाई आहे, मां हुन सां भोजन करे वठंदुमि, ऐं हली वेंदा ऐं पंहिंजो अध्ययन कंदा रहंदा। माता खे न चवंदा पंहिंजी अम्मा खे कि मां भोजन न कयो आहे, चओ हरे राम। लॻभॻि ईअं ई हूंदो कि हिकु ॾींहं जी व्यवस्था, हिकु ॼणे जी व्यवस्था हूंदी, रोज़ इहो ई बहानो कंदा, मुंहिंजी दोस्त चयो आहे भोजन हुन सां गॾु करिणो, हली वेंदा, माता भोजन करे वठंदी, पोइ वापसि ईंदा। इहा ॻाल्हि उन्हनि जे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस खे ख़बर पई कि एॾी ग़रीबी आहे, एॾी हालत आहे, कई ॾींहंनि ताणी भोजन बि नथो करे, हिकु ॾींहुं सॾु कयूं, हेॾे आ भाई। स्वामी विवेकानंद आया, जी गुरुदेव, चयो भाई तुंहिंजी एॾी हालत ख़राबु आहे, तूं असांखे ॿुधायो कोन्हे, अहिड़ी परिस्थिति आहे, मां ॿुधियो आहे तूं 4-4 ॾींहं भोजन बि न कंदो आहे, पंहिंजी माता खे खाराईंदो आहे, भले पाण न खाईंदो आहे। ऐं अगरि अहिड़ी हालत आहे त स्वामी रामकृष्ण परमहंस माता जा पुजारी हुया, माता जा भक्त हुया, माता जे मंदिर में आराधना कंदा, भक्ति कंदा, त चवण लॻा हे माता जो आहे, इन खां घुर न। माता खे वञी करे चओ कि अम्मा घटि में घटि एतिरो धन त ॾे, प्रभु धन इतनो दीजिए जहाँ में कुटुंब समाए, मैं भी भूखा ना रहूं, साधु भी न भूखा जाए। वन माता खे वञी प्रार्थना कर, एॾी ग़रीबी आहे, एॾी हालत ख़राबु आहे, तोखे कुझु न ॾिनो आहे माता, तूं उन्हनि जो भक्त आहे, तूं असांजो भक्त आहे, तूं वञ भाई माता खां घुर। उनखे जोरीअ मंदिर मोकिलियऊं, ॿाहिरां मंदिर जो दरवाज़ो बंदि करे छॾियो कि इहे माता खां घुरे। असां बि चवंदासीं माता खे कि माता हिन जी झोलीअ में ॾे, चओ हरे राम। स्वामी विवेकानंद विया, ॿाहिरां दरवाज़ो गुरुनि बंदि करे छॾियो, कलाक गुज़रियो, अंदरां रोअण जी आवाज़ अचे। रामकृष्ण परमहंस मुस्कुराइण लॻा, चलो बढ़िया आहे भाई, अॼु माता खां लॻे थो लंबो घुरी आयो आहे, कलाक ॿाहिरि न निकितो आहे, सभु घुरी आयो हूंदो, पूरो आजीवन जी व्यवस्था करे आयो हूंदो, हलो सुठो आहे भाई, प्यारो आहे वीचारो, ग़रीबी ॾिठी अथई, माता हिनखे छल सभु कुझु ॾे। कलाक खां पोइ दरवाज़ो खोलियऊं त चेहरे ते मुस्कुराहट, अखियुनि में आंसू। स्वामी विवेकानंद ॿाहिरि आया ऐं रामकृष्ण परमहंस उन खां खिली करे पुछनि था, हा भाई घुरी वरिती, चङी तरह घुरी वरिती? उहो हैरान थी विया, चयो घुरी वरिती? गुरुजी छा था चओ? चई अरे भाई घुरण वए न माता खां, मथे ते हथ रखियो, चई अरे तो उहो त मां भुलिजी वियुमि, चओ हरे राम। अरे तूं कलाक अंदर वियो आहे, रोअण जी आवाज़ पई अचे, तूं कुझु ॻाल्हाए बि पियो, मां ॿुधां पियो, आवाज़ अचे पई, त तूं त घुरण वए न? चई हिन महिल तो यादि अचे कि मां घुरण वयुमि, त बाक़ी कलाक छा पियो करे? 1 कलाक तूं अंदर माता सां छा पियो ॻाल्हाए? स्वामी विवेकानंद चयो, मां जीअं ई साम्हूं वियुमि माता जे, त मूंखे बसि उहे ई ॻाल्हियूं यादि पई अचनि जेकी माता मूंखे ॾिनी आहे। कलाक त मां हुनजो धन्यवाद कयो आहे कि माता तुंहिंजो धन्यवाद, तूं मूंखे मानुष जनम ॾिनो, माता तुंहिंजो धन्यवाद कि मूंखे अहिड़ा कामिल सतगुरु ॾिना, माता तुंहिंजो धन्यवाद भई कई तूं कन तूं मुंहिंजा सही सलामत रखिया, मां तुंहिंजी कथा भक्ति ॿुधंदो आहियां, 2 पेर सलामत रखिया कि मां तुंहिंजे दर ते अची थो सघां, 2 हथ मुंहिंजा सलामत रखे कि मां सेवा करे थो सघां। इन्हनि में ई कलाक निकिरी वियो, चओ हरे राम। नज़र में आहे कि कुझु बि कोन्हे उन वटि, जेको आहे हुनजो धन्यवाद में कलाक गुज़ारे छॾियो उन्हनि, चओ हरे राम। स्वामी रामकृष्ण परमहंस ॾाढो ख़ुशि थिया, गले सां लॻायो, कुझु बि न आहे पर कुझु खपे बि न, चओ हरे राम। ईअं सम्झो कुझु बि न आहे पर उन्हनि वटि सभु कुझु आहे, धीरज आहे। रोई करे चवण लॻा, गुरुदेव अगरि मां बि माता खां वञी इहो ई सभु कुझु घुरां कि अम्मा मूंखे तूं पैसा ॾे, मूंखे धन ॾे, मूंखे दौलत ॾे, त पोइ छा ई फ़र्क़ु रहिजी वियो, उहो सभु त हिते ई रहिजी वेंदो। हा अगरि उन्हनि खे कुझु ॾियणो आहे त मूंखे प्रेमा भक्ति ॾियनि,
मुंहिंजो जीवन सफल थिए, कि मुंहिंजे द्वारा सुठा कर्म थियनि। चओ जय श्री कृष्ण।